नसीराबाद रूहानी तुलबा जमायत जिले कंबर शहदाद कोट तरफा रूहानी तुलबा जमायत पाकिस्तान जा सीनियर नायब सदर खलीफा मोहम्मद सिद्दीक साहब जन जिले कंबर शहदाद कोट जी ब्रांच हाई स्कूल मुंदर लाखा में कैरियर काउंसलिंग जो प्रोग्राम कयो। ही प्रोग्राम मरकजी फिनांस सेक्रेटरी फहीम अख्तर शेख साहब, जिले प्रेस सेक्रेटरी हबीबुर रहमान पवर, जिले अगवान खालिद हुसैन पवन जन की निगरानी में थियो। बाद में स्कूल के शागिर्दन शागिर्दियाणन पिण सवाल जवाब थिया। तमाम बेहतरीन प्रोग्राम थियण बाद HM मोहतरम साईं अब्दुर्रहमान सुमरो ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार पिण ॾिना। अहिड़ा प्रोग्राम असांजे स्कूल अंदर अञा वधीक थियनि जीअं स्कूल के शागिर्दन में पढ़ण के हवाले से दिलचस्पी वठंदा। कैरियर काउंसलिंग प्रोग्राम में शिरकत कंदड़ शागिर्दन सां गॾोगॾु शागिर्दियाणनि में पिण शरीक थियूं। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।